अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। दुलाब ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे अपडेट्स ॾींदा हलूं। अचण वारी एपिसोड में दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हाणे जेको आहे ठाणे खे सटको मिलंदो ऐं उहो मंसूर ख़ान ॾियण वारो आहे, उहो बि राज़नि जे साम्हूं, छाजे करे उनखे हू गुस्सो ॾियारींदो आहे। ॿी तरफ़ त मुराद ठीकु ठाक थी घर ईंदो आहे, सभु घर वारा ख़ुशि हूंदा आहिनि ऐं उन खां सलाह वठंदा आहिनि थाणे केस में पुलिस में कंहिंजो नालो ॾियूं। जंहिं ते मुराद चवंदो आहे पुलिस इहा छा कंदी, केस इहे छा कंदा। हाणे जेको आहे पाण असां हिसाबु वठंदासीं हक़ हिसाबु, उहो बि शाहनवाज़ खां ऐं शाहनवाज़ सां गॾोगॾु उन जो जेको राज़न यार आहे, राज़न इन्हनि खां ऐं ॿियो गॾोगॾु जिन मूं ते गोली हलाई ककर वारा ऐं इहो कमदार बि, इहे सभु ॿधल आहिनि। हिननि खां हाणे घटि नाहे करणी ऐं मुराद इन ॻाल्हि ते अटकी वेंदो आहे। सोडल चवंदो आहे बिल्कुलु सोटर मां तोखे अॻे चयो हुयो शाहनवाज़ ख़ान ॿधल आहे हुननि सां, इहा असांजा मथां हमला बि शाहनवाज़ कराया आहिनि ऐं तव्हां इहा ॻाल्हि न पिया मञो। हाणे तव्हां अखियुनि सां इहो नतीजो ॾिठो आहे। पर सोडल वॾो गुस्से में हूंदो आहे। इहा ॻाल्हि वरी जेको शाहनवाज़ ख़ान खे न वणंदी आहे, उहो इहा ॻाल्हि कंदो आहे हिन जी मथे जी रत कावड़ वारी गर्म रत ककर वारा कढंदा। लेकिन दोस्तो बिल्कुलु फ़िलहालु त सोडल खे सटको ईंदो, लेकिन सोडल बि सटको ॾींदो।